नाज़रीन, माकड़ जिते सॼी सिंध खे तबाह करे रही आहे त नौशरो फिरोज़ ज़िलो बि इन्हनि सां मुतासिर थी रहियो आहे। ऐं हिन वक़्तु मां बीठो आहियां नौशरो फिरोज़ तालुके जे हिकु यूनियन काउंसिल में, जिते हिन ज़रई ज़मीन में जेके वोड़नि जो फ़सुलु आहे, तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त सवनि जी तइदाद में, हज़ारनि जी तइदाद में जेके आबादगार आहिनि, इन्हनि माकड़ खे जेको आहे पंहिंजे ॿनीअ मां भॼाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़रायत खाते खे घुरिजे त आबादगारनि जी ज़मीनुनि में जेके फ़सुलु पोखियल आहिनि उनखे बचाइण जे लाइ तकड़ा क़दम खणे त जीअं उन्हनि जो फ़सुलु बची सघे ऐं हू माली बदाली खां बची सघनि। ही जेको पस मंज़र में तव्हांखे नज़र अचनि पियूं, जेके माकड़ जेके सवनि जी तइदाद में, हज़ारनि जी तइदाद में वोड़नि जे फ़सुल ते अची हमिलो कयो आहे, इन्हनि खे खाई जेको आहे नास करे रहियूं आहिनि ऐं आबादगार मजबूर थी करे उनखे उॾाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर इहे ई माकड़ जेका आहे थोरी वक़्त जे लाइ वरी मथे वञे थी ऐं वरी अची फ़सुल ते वेहे थी ऐं फ़सुल खे खाई नास करे रही आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़राअत खाते खे इन सिलसिले में ऐं हुकूमत सिंध खे घुरिजे त स्प्रे कराए इन्हनि माकड़ खे जेको आहे ख़तमु कयो वञे त जीअं इहे फ़सुल जेके आहिनि बची सघनि। जी।